अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अबे अम्मा जे पेरन जे हेठों जन्नत आ, वला तकुल लहुमा उफ, अबे अम्मा के उफ भी न चओ, वला तन्हरुमा, उनके झिणक भी न ॾिजो, वकुल लहुमा कौलन करीमा, अबे अम्मा सां सुहिणो ॻाल्हायो। उमा नारुका औ जन्नतुका, अबो अम्मा या तो तुंहिंजे लाइ जन्नत आहिनि या तो तुंहिंजे लाइ दोज़ख आहिनि। अबे अम्मा जी ख़िदमत कंदव त पीउ मां तव्हांजे लाइ जन्नत आहे, अबे अम्मा जी नाफ़रमानी कंदव त पीउ मां तव्हांजे लाइ दोज़ख आहे। इहो अवाईअ सां वाइज़ ॿुधो आलिमनि खां, जेका आयत मां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन में अल्लाह ताला औलाद जा हक़ बयान कया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो कुराड़ो शख्स आयो, उन सां गॾु उन जो नौजवान पुट भी हुजे। हज़रत उमर साईं खे दान ॾिनई, साईं मुंहिंजो पुट आहे पर मुंहिंजो नाफ़रमान थी पियो, मुंहिंजो चयो नथो वठे, मूंखे हिन जी ख़िदमत जी ज़रूरत है पर मुंहिंजो वेझो ई कोन पियो अचे। हज़रत उमर सिंह जलाली जवान हुयो, यकदम हिकिड़ो दरो घुराई उन नौजवान खे सबक सेखारण जे लाइ। तो उन नौजवान हज़रत उमर सिंह खे अर्ज़ कयो, साईं जल्दी न मारियो, पर असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो भी को पीउ ते हक़ आहे न। त हज़रत उमर फरमायो, औलाद जा पीउ ते 4 हक़ आहिनि। पहिरें नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे, हयादार पर्दीदार औरत सां शादी करे, जंहिंजो खानदान मालूम हुजे, छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। असांजा हज़रत साईं मोहम्मद राशिद रोज़ेदनी वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए। 6 सालन जी उम्र में मदरसे में आया, फरमायूं अम्मा मामी काथे आ? मां चयसि पुट वुज़ू कर, वुज़ू कई, चई अम्मड़ हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट मुसल्लो विछा, मुसल्लो विछाई, चई अम्मड़ हाणे छा कयां? अम्मड़ चयसि पुट हाणे बरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ो। क्याम कई, रुकू कई, जरा सजदे में या त अम्मड़ कुटीअ जो प्यालो तैयार करे पोयां पेरनि जे भरिसां रखी छॾियो। सलाम वरायूं, फरमायूं अम्मा हाणे छा कयां? अम्मड़ चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर, ए मुंहिंजा सोना अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजो रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर। दुआ घुरे बस कहीं, चई अम्मा हाणे छा कयां? अम्मड़ चयसि पुट पोइ ते निहार, अल्लाह तुंहिंजे मानीअ जो बंदोबस्त करे छॾियो अथई। कुटीअ जो प्यालो त पाण रखियो आई, पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो, वकअय्यिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा। रब फरमायो रोज़ी जे मसले में परेशान न थीजो,
कांव दी नजर कयो, कबर दी नजर कयो, झरकी दे नजर कयो, गेरे दे नजर कयो। ला तहमिलु रिज़्क़हा, यो कांव या कबर या झरकी यो गेरो सुबह जो आखिरे मो निकता रुमाल जी गंड में मानी सान कान खयूं। गिदड़ दी नजर कयो, बघड़ दी नजर कयो, लूमड़ दे नजर कयो, शींह दे नजर कयो। ला तहमिलु रिज़्क़हा, ये भी सुबह जो पंज डर मो निकता टिपन बख समय मानी सान कान खयूं। अल्लाह यरज़ुक़हा, रब फरमाए पखी भी मुखे याद कंदे निकरी पिया, ये जानवर भी मुते तवक्कल कंदे निकरी पिया। शाम जो वापस मोटिया, जंहिंखे अन्न जी ज़रूरत उन्हनि जूं गुजूं अन्न सां पियो भरिया, पर जंहिंखे ताज़नि ताज़नि गोश्तनि जी ज़रूरत उन्हनि खे ताज़ा ताज़ा गोश्त भी मां रब खारायां पियो। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो बुज़ुर्गा फरमाए थो, मां हज ते पियो वञा, सफ़र कंदे कंदे रब जी हिकिड़ी अजीब कुदरत ॾिसण में आई। जंगल में हिकिड़ो नौजवान सुतो पियो, उन जा हथ भी किलिन सां बदल हुया, पैर भी उन जा किलिन सां बदल हुया। अल्लाह अकबर। फरमाए हिकिड़ो कांव हुयो जेको उन जे सीने ते वेठो हो, उन जे चंबन में अधड़ मानीअ जो हो, उन मानी मां चूंब सां भनंदो उन नौजवान जे वात में विझंदो पियो वञे। बुज़ुर्ग फरमाए थो, अधड़ मानीअ जो खारायईंसि, वरी कांव उॾामी वियो। थोड़ी देर खां बाद वापस आयो, वरी अचे उन जवान जे सीने ते वेठो, पंहिंजी चूंब उन जे वात में रखी करे ओगा छई त उन जे वात में ॿ टे ढुक पाणीअ जा भी निकता। इहे पियो रब उन खे जंगल में मानी भी खाराए त पाणी भी प्यारे। मालिक बिन दीनार फरमाए थो, असां उन खे छोड़ियोसीं, हमरा उथी वेठो ज़िंदा हुजे। रोई करे चई, मौलाना बि 8 ॾींहं थियो आहे, मां भी हज ते पियो वञा, चोरनि ऐं धाड़ेलनि माल भी फुरियो, पैसा भी फुरियो, हथ पेर ॿधी ते जंगल में निधण कण वांगुरु छिलाया त पाण ई तड़पी तड़पी मरी वेंदो। चई, मौलाना जो 8 ॾींहं थियो आहे, रब खां सवाइ हिते ॿियो कोई कोन हुई। इहो कांव जेको सुबुह जो भी अधड़ मानीअ जो खाराईंदो आहे, शाम जो भी अधड़ मानीअ जो खाराईंदो आहे, पाणीअ जा भी 2 टे ढुक प्यारे ईंदो आहे। इएं पियो थियो रब मूंखे जंगल में मानी भी खाराए त पाणी भी प्यारे। फरमाई, असां वरी ॿिन्ही ॼणनि सफ़र शुरू कयोसीं हज जो। रस्ते में वरी भी रब जी कुदरत ॾिसण में आई। हिकिड़ो खूह हुयो, हरण पानी पिया पियनि, पर पानी खूह जे पग ताईं। मौलाना फरमाए थो, असां जो वेझो हुआसीं त हरण भॼी विया, वरी खूह जो पानी भी हेठि लही वियो। वरी असां वेझो परे वञूं, हरण अचनि त खूह जो पानी पाण ई मथे थी अचे, असां वञूं त पानी हेठि थी वञे, हरण अचनि त पानी मथे थी अचे। हाओ रब तुंहिंजी कुदरत। फरमाए पोइ असां वटि रसो हुयो, डोल हुयो, पानी कढियोसीं, मके पहुतासीं, बैतुल्लाह जो तवाफ कयूं, सफ़ा मरवो कयूं। फरमायो हुते हतीम में थकिजी पिस, निंड अची वई, ख्वाब में रब जी ज़ियारत नसीब थी। अल्लाह से फरमा, मालिक बिन दीनार, छा तो मां रब जो फरमान न ॿुधो आहे छा? अना इंद ज़न्न अब्दी, मां रब पंहिंजे बाने जे गुमान वटि हूंदो आहे। हरणनि जो गुमान हुयो त रब बग़ैर रसे जे, बग़ैर डोल जी असांखे पाणी ॾींदो। तव्हांजो गुमान हुयो त रब पाणी ॾींदो पर रसे ऐं डोल सां। अना इंद ज़न्न अब्दी, मां रब पंहिंजे बाने जे गुमान वटि हूंदो आहे। हरणनि खे पंहिंजे गुमान ऐं यकीन मुताबिक़ पाणी ॾिनो न, तव्हांखे पंहिंजे गुमान ऐं यकीन मुताबिक़ पाणी ॾिनो न। जेकर तव्हांजो गुमान भी हरणनि वांगुरु हुजी आहे त मां रब तव्हांखे भी बग़ैर रसे जे, बग़ैर डोल जे पाणी प्यारे पियो सघां।
पर हर हंधि जो तवक्कल तव्हां खां मथे हुयो त बानो जेको गुमान कंदो रब उहो ई मदद कंदो। जिथे कोई कम न ईंदो आहे उते अल्लाह कम ईंदो अथव। अॼु वाइदो कयो त हर वक़्त में रब खे सरींदासीं, दुख में भी रब खे सजो पर सुख में भी रब खे न विसारजो। बीमारी में तो रब खे सॾणो आहे पर तंदुरुस्तीअ में भी पंहिंजे साईं खे न विसारजो। मफ़ाद परस्त न थियो। जंहिं वटि वेंदो उहो पाण मसइलनि जो शिकार। मूंखे हिकिड़े अमरा चयो साईं जोगी साहिब ॾाठ में सूर आहे को फीणो थो रखो। मां जो यार फीणो रखाईंदो छो त सुन्नत साहब फीणो रखियो पर मूंखे पाण खे 2 महीना थिया ॾाठ वेसो। मां पाण डॉक्टरनि जा पंध पियो। असांजो दोस्त हुयो चईंसि मां पंहिंजे न्याणियुनि जे रिश्ते में परेशान हुयुसि सो हिकिड़े पीर साहब वटि वियुसि। सो मां चयोसि दुआ घुरो को वज़ीफ़ो ॾसियो न्याणियुनि जे रिश्ते में मां परेशान आहियां। सो मूंखे चई यार मुंहिंजूं 5-4 न्याणियूं वेठियूं आहिनि 30 साल उमिरि थी वई अथनि मां पाण परेशान आहियां। जंहिं वटि वेंदो उहो पाण मसइलनि जो शिकार। मसला हल करण वारो रब थो। हज़रत सालिम बिन अब्दुल्लाह हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे। बादशाह भी बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे। बादशाह हज़रत सालिम बिन अब्दुल्लाह खे चयो सालिम अॼु जेको मुतालबो करणो अथई मुतालबो कर। त हज़रत सालिम बिन अब्दुल्लाह फरमायो बादशाह ये बैतुल्लाह अल्लाह जो घर जिथे 24 कलाक रब जी रहमत पुकारे थी। उदऊनी अस्तजिब लकुम मूंखे सॼो त मां जी सां जवाब ॾियां। हिते रब खे छॾे करे तोखो घुरां पोइ हैफ़ हुजे मुंहिंजे मथां। अल्लाह खां न घुरां तोखो घुरां। बादशाह चयो ठीकु आहे भला तवाफ़ करे ॿाहिरि निकिरो। ॿाहिरि निकिता मस्जिद हराम खां। बादशाह चयो सालिम भला हाणे जेको मुतालबो करणो अथई मुतालबो कर। सालिम चयो छा तोखो घुरां दीन या दुनिया। बादशाह चयो दीन त मुंहिंजे हथ में न आहे बाक़ी दुनिया जो जेको मुतालबो करणो अथई मुतालबो कर। त सालिम बिन अब्दुल्लाह बादशाह खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। चई बादशाह सलामत मां पूरी जिंदगी अल्लाह खां भी दुनिया का न घुरी आहे त तो सुने खां दुनिया मां कीअं घुरंदुसि। रब खां भी मां सॼी जिंदगी दीन घुरियो आहे। अल्लाह खां भी मां सॼी जिंदगी आख़िरत घुरी आहे। दुनिया जो मुतालबो त मां रब खां भी कोन कयो आहे त तोखो मां दुनिया जो मुतालबो कीअं कयां। अंदाज़ो लगायो छा मक़ाम। हालांकि दुनिया रब खां घुरी सघिजे थी। अल्लाह से फरमा मुखों घुरो रब्बना आतिना फिद दुनिया हसन। पहिरें नंबर ते अल्लाह से फरमा दुनिया घुरो। ॿिए नंबर ते फरमाई वफिल आखिरत हसन। ॿिए नंबर ते आखिरत घुरो त आखिरत भली। छो त दुनिया आरज़ी आहे। दुनिया आरज़ी आहे। जवानी भी आरज़ी बंगला भी आरज़ी। अल्लाह से फरमाई जेके तव्हां बंगला ठाराया आहिनि इन्हनि में बठे जूं सिरूं आहिनि या जबलनि जा पत्थर आहिनि। तव्हांजे लाइ जन्नत में जेके मां बंगला ठाराया आहिनि उन्हनि जी हिकिड़ी सिर सोन जी ॿी सिर चांदीअ जी। ही जेके बंगला अथव हिननि में या त गारे जी ओसारी आहे या सीमेंट जी ओसारी आहे। रब फरमायो जन्नत में जेके बंगला ठाराया अथनि उन्हनि जो गारो मुश्क अंबर जो अथव। हीअ जवानी आरज़ी अथव। बाबा आरज़ी आहे या न। कुरागल खे ॾिसो कि न कुरागल वटि जवानी आहे। अॼु हिन कुरागल जी ज़िंदगी खे ॾिसो। जवानीअ में केरु सॾु कंदो त कंधु कोन वराईंदा। अॼु 10 दफ़ा पुट खे पिया सॾु कनि त पुट बि चवनि जो फोट। जवानीअ में केरु सॾु पियो करे त कंधु कोन वराए। अॼु 100 दफ़ा पुट खे सॾु कयो अथनि पर पुट बि जवाब न पियो। हा रब तुंहिंजी कुदरत। हिते जेके खाधा खाऊं पिया इहे आरज़ी अथव। घणो खाधोसीं त बद हाज़मो खटियूं ओघरायूं वरी निकिरे पियो गंदगी जी सूरत में। रब फरमायो जन्नत में जी
तव्हांजे लाइ खाधा आहिनि कुलू वशरबू हनिया जेकी वणे सो खाओ जेतिरो वणेव ओतिरो खाओ बदहाज़म कोन थींदो खटियूं ऐं ख़राब ओघरायूं कोन ईंदियूं रब फरमायो हदीस में चे तो नबी से फरमायो न पेशाब न पायखानो ओघराई मुसलमान जन्नत में हिकड़ी ओघराई ॾींदो उनमें खुशबू मुश्कई अंबर खां वधीक हूंदी हिकड़े ओघराईअ जे करे सॼो ॾींहं जो खाधो हज़म थी उन ई जन्नत जे लाइ तयारी कयो दुनिया जी अक्ष आरज़ी आहे रब खां घुरो उहा आख़िरत त आख़िरत असांजी भली थिए असांजो ख़ात्मो ईमान ते थिए बस एक दफ़े हज़रत साईं रोज़े धणीवार रहमतुल्लाह अलैह जी अंबड़ खां शादी का ॻोठ में तकरीब हुई उते जो पहुती त अचे हिनखे फिक्र थी अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो अॻे औलाद जे ईमान जो फिक्र हूंदो हो हाणे असांखे औलाद जे पेट जो फिक्र आहे 500 जॻह ज़मीन ठाही आहे चऊं था असां 1000 जॻह ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे 5 कारखाना चऊं था 10 सेलर ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे 100 दुकान ठाराया लखे रुपया महीने में मसवाड़ पई मिले चऊं पिया अञा 200 दुकान ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे असांखे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो कॾहिं इहो फिक्र कयो त सुभाणे पुट जो मुख में मरे त पुट जो क़ब्र में छा थींदुसि माशर जे मैदान में छा थींदुसि क़ब्र में इहे शयूं कम ईंदियूं छा बंगला गाॾियूं ज़मीनूं हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उलुल अज़्म पैगंबर आहे आख़िरी वक़्त में पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र हुयोसि 12 पुट जुठा जवान मथां बीठा मौत जे बिस्तरे ते हुयो क़ुरान तो फरमा हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे थो चए मा तअबुदून मिन बअदी ए मुंहिंजा पुट ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव बाबा औलाद जे ईमान जो फिक्र हुयो या न छो त सभ खां वधीक कीमती ईमान अथव ईमान एॾी कीमती शइ आहे बाबा वेहो ओ छोकिरा वेहो विच जलसे में न उथो या बेद बि उथणो कंहिंखे हुजे त हिकिड़ो आलिम वाइज़ पूरो करे उथी हलियो बेद बि कंदो हिकिड़े माण्हूअ जे बेद बि जे करे सभु रहमत खां माण्हू बाबा महाराज में हिकिड़ो ॾोहारी हूंदो त सॼी क़ौम खे सज़ा मिलंदी आहे ॾोह हिकिड़ो कंदो आहे पुलिस फौज रेंजर्स तंग सभिनी खे केवल हिकिड़ी चक हणंदी आहे मौत सॼी कतार ते विच जलसे में न उथो अदब कयो हज़रत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो वो पहिरीं शराबी हुयो हिकु दफ़े एॾो शराब पीतई जो घिटीअ में किरी पियो रात जे पोएं पहर में जंहिंमहिल होश आयुसि ॾिठई त हिकिड़ो पन्नो आहे उन ते अल्लाह जो नालो लिखियल हुयो बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह उन पन्ने खे खणी करे चुमी ॾिनी पाक ऐं साफ़ करे वञी उनखे अलमारी में रखियई अल्लाह खे उनजी अदा एॾी वणी वई रात जो निंड में सुतो पियो ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत नसीब थियसि नबी साईं फरमायो पुट बिशर हाफी अल्लाह ताला तुंहिंजो नालो शराबिन जे कतार में कढी वलियन जे कतार में तुंहिंजो नालो लिखाए छाजे करे अदब जे अल्लाह जे नाले जो अदब कयो असां जहिड़ो बेअदब वञी दुनिया में ॻोल्ह पछाड़ी में दस्तरखानो न मिलंदो न त मौलवी वरी हेठों अख़बार में छाईंदा अल्लाह जा नाला नबी साईं जा नाला उहे हॾा चूसियल वात वारा थुकुनि वारा उहे अल्लाह जे नाले सो अदब कयो सभ खां वधीक कीमती ईमान अथव ईमान एॾी कीमती शइ आहे माल बि ईमान ते कुर्बान जान भी ईमान ते कुर्बान
इज्जत भी ईमान ते कुर्बान कबी आ। तव्हांखे ख़बर आहे कुराड़ी माई सुमैया जहां पहिरें इस्लाम में पंहिंजी जान कुर्बान कई। अबू जहल बेईमान उनखे पंहिंजे कचहरीअ में बेलिबास कयो, बेलिबास कई। उलमा खां पुछी ॾिसो, पछाड़ीअ में उनजी शर्मगाह में छुरो हयई त ईमान छॾे ॾे। पर उन कुराड़ी माई सुमैया चयो मां पंहिंजी जान कुर्बान कंदसि, इज्जत कुर्बान कंदसि, पर ईमान खे कुर्बान न कंदसि। बीबी आसिया फिरौन जी घरवारी छा न हुई उन वटि, ईमान जे करे ने ज़ालिम फिरौन हथनि में भी महकू हयईंसि, पेरनि में भी महकू हयईंसि, बेलिबास कयईंसि। अल्लाहु अकबर। जिस्म ते भारी पत्थर रखियई। मिस्र जे बेगमात खे चई त पंहिंजे सहेलीअ खे समझायो। वज़ीर, गवर्नर, वडेरा, ताजर, सरदार सब बीबियूं आयूं आहिनि। माई आसिया खे चवंदियूं आसिया तोखे नज़र लॻी वई छा, तो ते जादूअ जो असर थियो आहे छा, छो तुंहिंजी उतरी आहे बाग ही बागीचा ही बंगला ही माला तूं ही सोन ऐं चांदी जा ढेर ही बादशाही वॻा ही हिंदोरा, कहिड़ी शइ जी तो वटि कमी हुई। बीबी आसिया चयो हिननि बागनि ऐं बागीचनि मां, बंगलनि ऐं मालातुनि मां, सोन ऐं चांदी जे ढेरनि मां मूंखे ईमान जो आवाज़, तौहीद जो आवाज़ ॿुधण में नथो अचे। ईमान जे करे बंगला भी कुर्बान, ईमान जे करे मालातूं भी कुर्बान, ईमान जे करे बाग भी कुर्बान, ईमान जे करे सोन ऐं चांदी जा ढेर भी कुर्बान। पर रब खे चई अल्लाह सभ खां वधीक कीमती इज्जत हुई, अॼु मां इज्जत भी ईमान जे करे कुर्बान करे रही आहियां। रब बिनली इंदक बैतल फिल जन्नह, या अल्लाह मूंखे उन ईमान जी ज़रूरत, उन जन्नत जी मूंखे ज़रूरत है जेका तो ईमान वारनि जे लाइ तयारु कई आहे। एॾो ईमान कीमती शइ अथव। हिकिड़ा चोर मेहन जा दुश्मन, डगिन जा दुश्मन, दागेल पैसनि जा दुश्मन, व्याजी भी पैसनि जा दुश्मन, राशिया फीसर पैसनि जा दुश्मन, ये वजीर करपटीअ भी पैसनि जा दुश्मन। पर के दुनिया में माड़ा मौलवी ऐं पीर अथव जेके पैसा त फुरंदा पर ईमान भी फुरंदा वञनि। बकर भी वठंदा, घटा भी वठंदा, गाबा ऐं पाडा भी वठंदा, पछाड़ीअ में ज़ालिम ईमान भी फुरवींदा, चवंदा अल्लाह वटि का शइ कान अथव, सब कुछ असां वटि अथव, असां तव्हांजा मसला हल कंदासीं, अल्लाह तव्हांजा मसला हल कोन कंदो। मां तव्हां खां पुछां थो, ये चोरनि ऐं धाड़ेलनि खां वधीक ख़तरनाक चइबा हू त रुगो माल जा दुश्मन, ही माल भी फुरे वञनि त ईमान भी फुरे वञे। सो दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे इन्हनि धाड़ेलनि खां बचाए। रब खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह असांखे ईमान ते इस्तिकामत ॾे, असांजो ख़ात्मो ईमान ते कर। ईमान ते ख़ात्मो थियो पियो खटे वियासीं। फातिर समावात वल अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरह तवफ़ना मुस्लिमीन वालिकना बिसालिहीन। अल्लाह जा नबी इहा पिया दुआ कनि, या अल्लाह असांखे मार त मुस्लमान करे ॾे। तव्हां खे ज़ुबान ते अल्लाह जो नालो हुजे, ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द हुजे ज़ुबान। पोइ असांजे कंजाड़ में हिकिड़ो मिस्त्री हुयो, पोइ हुनजी आदत हूंदी शाम जो कम जो पूरो थिए त मज़दूर चवनि उस्ताद गारो ख़तम, उस्ताद सिरूं ख़तम, त पोइ तेशी उछलाईंदा, पोइ मारो उछलाए चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। इहा हुनजी आदत हो। पछाड़ी में वीचारो बेहोश थी वियो। डॉक्टरनि खे घुर्जे त मरीज़ खे ॿुधाए, असांजा डॉक्टर मरीज़ खे ॿुधाईंदा न, लख जी सुई हणंदा ॿुधाईंदा कोन त तूं मरी। पुटनि खे ॿुधाइनि पिया, हिन कुराड़े खे न पिया ॿुधाए। पुटनि खे चवनि पिया त हिन में बचण जी उमेद कान्हे। वरी पुट छा पिया चवनि, बाबा डॉक्टर चए थो तूं ख़ुशि आहे। हालांकि हुनखे ॿुधायो त तयारी त करे, तौबा करे, इस्तिग़फ़ार करे, कंहिंजो कर्ज़ हुजे त उहो ॿुधाए। के वरी डॉक्टर नशे जी सुई हणी छॾींदा तकलीफ़ जे करे, जे नशे में ई मरी।
असांजो वीचारो माइट हाणे फौत थी वियो, ख़ुशि चङो भलो, हालांकि हुनजो जहिड़ो ख़तम हो। मां पुछा करे वियोसांसि, मूंसां ॻाल्हाए कचहरी करे, डॉक्टरनि चयो ख़ुशि आहे, पर हुनजे पुट खे चयूं त कोन बचंदो। हिन खे ॿुधाईंदी दवा ॾिनऊंसि, चऊं हिते असां वटि इलाज कोन्हे, कराची खणी वञ। कराची खणी विया, उते डॉक्टरनि ॾिठो, डॉक्टरनि चयो त बचंदो कोन, जहिड़ो ख़तम हुयो। पर हिन खे चऊं बाबा इहे तूं दवा वञी खा, इनशाला तूं 8 ॾींहं में ख़ुशि थी। पुटनि खे चऊं त बचंदो कोन, घर खे हुनखे न पिया ॿुधाइनि त तयारी करे कढी। हालांकि यकीन जहिड़ो ख़तम हो, कलाक ॿ कलाक होश हुयो, यको कराची में कचहरी कंदो आयो सईदाबाद ताईं, उते रत जी उल्टी आयसि, बेहोश थी वियो। बसि 2 ॾींहं बेहोश हुयो, पछाड़ी में मरी वियो। डॉक्टर खे घुर्जे त मरीज़ खे ॿुधाए बाबा तुंहिंजी हयाती बाक़ी थोरी अथई, तयारी कर, तौबा कर, इस्तिग़फार कर। ही जेके जंहिंखे फांसी ॾिनी ईंदी आहे हुनखे ॿुधाईंदा या कोन ॿुधाईंदा? केॾो हुननि जो मौत भलो पियो थिए, वीचारा तौबा था कनि, इस्तिग़फार था कनि, क़ुरान जी तिलावत पाक साफ़ थी करे वञे, फांसी जे तख़्ते ते वेहनि था, अल्लाह ताला मन माफ़ करे छॾे। सो वीचारो मिस्त्री बेहोश पियो हुयो, पोइ मज़दूर आयो, किन किन मिस्त्रियुनि जा वरी ख़ासि मज़दूर हूंदा। सो अॼु खट जे भरिसां वेठो, उस्ताद जी बाह खे हथ लाइ चई उस्ताद कमु पूरो थी, गारो ख़तम, सिरूं ख़तम। त उन वक़्त में होश अची चई अच्छा गारो ख़तम, सिरूं बि पूरी थी वई। हिन जो आओ चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, दम परवाज़ थी। नबी साईं फरमा मन काना आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखल अल जन्नह। पाण फरमायूं जो मुंहिंजे उम्मती जी ज़ुबान ते आखिरी वक्त में ला इलाहा इल्लल्लाह जा लफ़्ज़ जारी थी आहे, नबी साईं फरमायो दखल अल जन्नह, इहो जन्नती आहे। दुआ कयो अल्लाह असांजो ख़ात्मो ईमान ते करे। असांजा हज़रत साईं अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह केॾो इल्मु हुयो, छा तक़वा हुई, परहेज़गारी, सवे मदरसा, उन्हनि जा सरपरस्त, हज़ारे शागिर्द, हज़ारे आलिमनि जा उस्ताद। पछाड़ी में तयारी छा हुई, जेके प्लाट हा, जेके जॻहूं हुयूं सभु विकियऊं, जेके पैसा मिलिया के का मदरसे खे ॾिनऊं, के का मदरसे खे ॾिनऊं। हिते असांजे जमालनि जे मदरसे खे बि पैसा ॾेई आ। पछाड़ी में जेके कपड़नि जा वॻा हुया उहे बि तालिबनि खे ॾिनऊं। हिकिड़ो वॻो मां ॾिठो उते बंगुलाणी आहे मके में, PI ऑफिस में, उते मुलाज़िम हुयो, मां हुनखे ॾिठो त साईं कासमी साहिब जो वॻो पातो पियो। मां चयो ही तोखे कीअं मिलियो वॻो? चई साईं वसियत करे हो त मुंहिंजो वॻो हिकिड़ो फलाणे बंगुलाणी खे ॾिजो, मके में रहे थो, वीचारो ॾाढो नेक आहे। ऑफिस मां जीअं जो अचे त सिधो बैतुल्लाह, सॼो ॾींहुं बैतुल्लाह में। अलाह जी बात। पछाड़ी में 2 वॻा, हिकिड़ो वॻो पातल, ॿियो वॻो खणी आहे त अस्पताल में कमु ईंदो। अल्लाहु अकबर। ऐं मौत कीअं थियो? डॉक्टर सां मौलाना गुलाम अहमद साहब चए पियो त साईं मूंसां हथ मिलायो। हथ मिलाए करे चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मौली गुलाम अहमद गवाह हुजजा। वरी उते ॿियो हाजी साहब हुयो, उन सां हथ मिलायूं, वॾे आवाज़ सां पढ़ियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो हाजी साहब तूं बि क़यामत जे ॾींहुं गवाह हुजजा। वरी डॉक्टर साहब सां बि हथ मिलायूं, फरमायूं पुट तो वॾी ख़िदमत कई आहे, अल्लाह तोखे हिन जो अजर ॾींदो। अल्लाहु अकबर। उन सां हथ मिलाए वॾे आवाज़ सां कलमो पढ़ियूं, फरमायूं तूं बि गवाह हुजजा, इन्हनि जे दिल क़ब्र इस्तक़बाल कंदी। ओ जंहिंजो ईअं मौत थियो उन्हनि जे लाइ क़ब्र इस्तक़बाल कंदी। असां पुट था चवनि बाबा कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हीअ वरी चपटियूं पियो वॼाए, कंध खे पियो धूणे, छो त सॼो ॾींहुं होटल ते राग ॿुधंदो हो न। हाणे पुट था चवनि कलमो पढ़ त हीअ वरी राग पियो चए। ईअं मौत थियो माण्हू। पुट था चवनि बाबा कलमो पढ़ो, ही थो चवे हणी सिधा हलो, हणी सिध न हलो, किथे आहे राणी? छो त पतनि जो शौक़ीन हो, हुनजो मौत वरी ईअं पियो थिए, नौलो ऐं दहलो करे मरी।
पुट पिया चवनि बाबा कलमो त पढ़, ही पियो चवे वठ जावा वठ, छो त कुकड़नि जी मेल जो शौक़ीन हो। पोइ हाणे मां तव्हां खां पुछां थो, इन्हनि माण्हुनि जो क़ब्र में छा थी? असांजा हज़रत साईं हमादुल्लाह आलजी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। हिकिड़े माण्हू साईं जन को सवाल कयो, साईं माण्हू मरी वेंदो आहे, पोइ ख़त्मा पढ़ंदा आहिनि, ही टीजा ही चालीहा ही जुमाणा, भला इन्हनि जो को फ़ाइदो? हज़रत साईं हमादुल्लाह आलजी रहमतुल्लाह अलैह फरमायो, पुट जेकॾहिं बकरी मरी वञे पोइ 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़ी करे काती वहाइजे, या बकरी हलाल थींदी? चऊं न। साईं फरमायो भला सॼो क़ुरान मजीद जो ख़त्म कढी काती वहाइजे हलाल थींदी? चऊं न। साईं फरमायो भला 100 क़ुरान जा ख़त्मा कढजनि पोइ काती वहाइजे हलाल थींदी? चऊं न। भला 1,00,000 क़ुरान जा ख़त्मा कढी पोइ काती वहाइजे बकरी हलाल थींदी? चऊं न। साईं फरमायो पर जेकर बकरी ज़िंदा बकरी जहिड़ी हुजे, हिकिड़ो गुनाहगार मुसलमान भली वुज़ू बि न हुजे, छा भली वुज़ू बि, गुनाहगार मुसलमान कुल अल्लाह त पंहिंजी जाइ ते, क़ुरान जो ख़त्म त पंहिंजी जाइ ते, पर वो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई करे काती वहाई त बकरी हलाल थी वई कि न? हलाल थी वेंदी कि न? साईं जन मिसाल ॾेई करे फरमायो, जेकर मुसलमान जो ईमान ऐं अक़ीदो सही आहे, नमाज जी पाबंदी करे थो, क़ुरान सां तालुक़ अथसि, नेकनि ऐं आलिमनि जी सोबत अथसि, साईं जन फरमायो मरण खां बाद कांधी हिनखे क़ब्रिस्तान में पूरे मोटी आया। हिकिड़ो आलिम रुगो क़ब्रिस्तान खां गुज़रियो त इन जे करे बि रब हुनखे माफ़ थो करे, रुगो आलिम क़ब्रिस्तान खां गुज़रियो। हिकिड़ो गुनाहगार मुसलमान उते क़ब्रिस्तान जे दर ते बीही करे चई या अल्लाह हिननि खे माफ़ कर, हुनजे दुआ जे करे रब माफ़ थो करे छॾे। पर अक़ीदो ईमान सही न आहे, सॼी ज़िंदगी क़ुरान जो मुंहुं कोन ॾिठई, सॼी ज़िंदगी मस्जिद में आयो कोन, आलिमनि खे ॾिसे पियो त आवां ते तोड़ पियो थिएसि त ही मुला आया छो? हाणे भली मरण खां बाद पूरे पाकिस्तान जा मौलवी क़ब्र ते वठी करे लखे क़ुरान जा ख़त्मा कढायोसि, टके जो फ़ाइदो कोन थींदुसि। जेकर चाहियो था त क़ब्र में क़यामत में फ़ाइदो थिए त हिते असांखे क़ुरान सां तालुक़ रखणो आहे, हिते असांखे आलिमनि सां तालुक़ रखणो आहे, हिते असांखे पंहिंजो ईमान ठाहिणो आहे। सॼो वाइदो कयो त पंहिंजे ईमान खे मज़बूत कंदासीं। उनजे लाइ तबलीग जमायत में वञो बाबा, 4 महीना लॻाए अल्लाह जे रस्ते में ईमान सीखिए। इन्हनि जो रात ॾींहुं वाइदे अल्लाह से सब कुछ होने का यकीन, गैर अल्लाह से कुछ भी न होने का यकीन। रात ॾींहुं इन्हनि जो वाइदे हो, सब कुछ करण वारो अल्लाह, माण्हुनि जे हथ में का शइ कान्हे का, सभु अल्लाह जे हथ में। सभु तव्हां वॾा वेंदो नी अल्लाह जे। मां ते जेकॾहिं तो कंहिंखां पुछा कयां त निमाज़ जा फर्ज़ घणा, वाजिब घणा, सुन्नतूं घणियूं, कहिड़ियुनि शयुनि सां निमाज़ मकरूह थींदी आहे, कहिड़ियुनि शयुनि सां निमाज़ फासिद थींदी आहे, कंहिंखे बि कोन्हे। वुज़ूअ जा फर्ज़ घणा, सुन्नतूं घणियूं, मुस्ताहब घणा, वुज़ू कहिड़ियुनि शयुनि सां भॼंदो आहे, इहो कंहिंखे बि कोन्हे। बाबा ही तबलीग जमात वारा दीन सेखारींदा। तव्हां वॾा मदरसे में त कोन विहंदो, मदरसे में विहंदो उस्ताद लठियूं हणंदा। ये तबलीग जमात वारा वीचारा ॾींहं जो निमाज़ सेखारींदा आहिनि, राति जो वरी ज़ोर पिया थियनि। उहो असांजो दोस्त हो वॾेरो चईसीं मां हैरान थी वियुसि, ॾींहं जो असांजा उस्ताद, राति जो वरी मूंखे पिया ज़ोर ॾियनि, मूंखे मथे खे पिया था मालिश कनि, मुंहिंजा लटा धोनि। ही उस्ताद हितां वारा तव्हांजा लटा धोनि, अॻियूं लठियूं हणंदा जो यादि कंदो। तव्हां वॾनि जे लाइ मदरसो इहो ओॾाई हलिया, नंढनि खे छॾियो मदरसनि में, आलिम थियनि हाफ़िज़। असांजा हज़रत साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए, फरमाईंदा दुनियादार जी निशानी अथव त पंहिंजे बच्चनि खे आलिम ऐं हाफ़िज़ न कंदो, दीनदार जी निशानी अथव त पंहिंजे बच्चनि खे आलिम ऐं हाफ़िज़ कंदो। दुनियादार मदरसा ठाराईंदो, मस्जिदूं ठाराईंदो, चांवरनि जा कट्टा ॾींदो, अन्न जूं गोरियूं ॾींदो, भली शइ आहे, पर बच्चे खे आलिम ऐं हाफ़िज़ न कंदो, इहा दुनियादार जी निशानी।
गरीब आहे, मिसकीन आहे, सुञो आहे, गॾा गाॾो थो हलाए, 500 रुपया था मिलनि रोज़ानो, उन मां बि पुट खे ॿाहिरि कॉलेज में दाख़िला वठी ईंदई, फीसूं पियो अदा करे, मुफ़्त में मदरसे में बच्चे खे क़ुरान न पियो आहे। गरीब पर ज़हन दुनियादार। वञो दौड़ जो मदरसो आहे नवाब शाह जोर, दारुल उलूम कराची जे मदरसे में वञो, जामे फारूकीअ में वञो, असां करोड़पति कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि जा मालिक, उन्हनि जा बच्चा हिते तॾहिं ते वेही करे क़ुरान पिया पढ़नि। आम दुनिया पैसो त अथनि पर हुननि जो ज़हन दीन वारो। सो तव्हां दुनियादार थियणु चाहियो था या दीनदार? जेके दीनदार थियणु चाहिनि था हथ मथे खणो। अॼु सभु अज़म कयो त पंहिंजे बच्चनि खे मदरसे में छॾींदासीं, इन्हनि खे आलिम ऐं हाफ़िज़ कंदासीं ऐं मदरसनि सां ताउन कयो। तव्हांखे ख़बर आहे असांजे उलमा देवबंद इहे हुकूमत खां पैसा न वठंदा, हुकूमत खां पैसा न वठंदा। असां जे आलिमनि फ़ैसिलो कयो आहे जेको मौलवी हुकूमत खां पैसा वठी करे मदरसे में इस्तेमालु कंदो इहो बेगरत मौलवी आहे, इहो असांजी जमायत मां निकितल आहे। असां इन्हनि ग़रीबनि, मिसकीन, मज़दूरनि, हारनि खां, पंहिंजे जमायत जे ज़मींदारनि खां क़ुर्बानीअ जूं खलूं, अन्न जी मुद में अन्न जूं बोरियूं, चांवर वठी, पिनी 50 रुपया 100 रुपया ज़कात वठी असां मदरसा हलाईंदासीं, ज़ालिमनि सां मुक़ाबिलो कंदासीं। सभु इन्हनि मदरसनि सां साथ ॾींदव? मां कॾहिं चंदे जो ऐलान कोन कयो पर तव्हांखे चवां थो हिन मदरसे जो अल्हम्दुलिल्लाह ही मदरसो मौलाना अब्दुल हमीद वारनि जो, ही आलिमनि जो मरकज़ था। सभु आलिम हिते ईंदा, मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहिब ईंदो, उहो बि हिते ईंदो, मौलाना फज़ल रहमान उहो बि आयो, डॉक्टर साहब जो त मरकज़ हो। असांजा बुज़ुर्ग साईं हाले जी वारा ईंदा त हिते ईंदा, असांखे टाइम हूंदो आहे त चवंदा आहियूं मदरसे में। सभिनी आलिमनि जूं हिन मदरसे खे दुआऊं आहिनि, इंशाअल्लाह इहो मदरसो वधंदो, घटिबो कोन। तव्हांखे यादि था ॾियारायूं, कणिक जी मौसम आहे, तंहिंजे करे 100 ॼणा उथनि, हिकु हिकु मगन जा घणा हज़ार। हज़रत उमर अधु खणी आयो, को टियों हिसो खणी आयो, को चोथों हिसो खणी आयो। हिकिड़ो सहाबी हो, उन वटि का शइ कान हुई, भॻोयो वञी मज़दूरी कयईं, शाम जो मज़दूरी जा पैसा मिलियसि। नबी साईं वटि आयो, चईं सुबुह तव्हां ऐलान कयो हो मथो उघाड़ो, पटको हुजे हा त पटको बि ॾिया, पेर उघाड़ा जुती हुजे हा त जुती बि ॾिया, पुठी उघाड़ी कमीज़ हुजे हा त कमीज़ बि ॾिया। सोना सॼो ॾींहुं मज़दूरी कई अथव, हिकिड़ो रुपयो मिलियो आहे, क़बूल फरमायो। पाण फरमायूं पुट इहो तूं वञी पंहिंजी जान ते ख़र्च कर, इहो तुंहिंजे लाइ सदको ऐं ख़ैरात आहे। त रोई करे चई साईं तव्हां क़िस्मत सां सुवाल कयो आहे, सदाईं त कोन कंदा हो, ही तव्हां वठो असांजो अल्लाह मालिक आहे। अल्लाह खे रब जी उहा अदा एॾी वॾी वई जो रब फरमायो वल्लज़ीन ला यजिदून इल्ला जुदहुम, मोहम्मद मुस्तफ़ा जा साहबी उहे अथव जो जेतिरो वस अथनि अल्लाह जे नाले ते ॾियनि था। जेको इन्हनि ग़रीबनि ते मस्करी थो करे, मां रब उन्हनि खे दुनिया में बि सज़ा ॾींदुसि, आख़िरत में बि सज़ा ॾींदुसि। रब फरमायो जेको इन ग़रीब ते मस्करी कंदो, सोना 70 दफ़ा हिन जे लाइ दुआ घुरंदे मां रब कोन बख़्शींदोसांसि। इन जी आहे सख़ा मां रब खे हेॾी वञी वई। हू मज़दूरी करे बि अलाह जे नाले ते था ॾियनि, त घर में भली का शइ न हुजे अलाह जे नाले ते। सो बाबा तव्हां ई असां मदरसे जे लाइ त तव्हां खां घुरऊं। सो 100 ॼणा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हिकु हिकु मगन।